इस्लामकोट शहर जा ही क्लब्स आहिनि। तव्हां ॾिसो पिया मेन मार्केट में पाणी बीठल आहे दुकाननि अॻियां ऐं मेन मसरूफ़ जेका ही रोड आहे जितां ट्रैफ़िक जी रवानगी उहा जारी आहे। हिन पाणी जे अंदरियां मोटरसाइकिल आहिनि, नंढियूं गाॾियूं आहिनि, उहे गुज़रंदे तव्हांखे नज़र अचनि पियूं। ऐं पाणी बीह वियो आहे त अंदाज़न वॾे हिकु मार्केट जेका आहे उन जे दुकाननि अंदरि बि पाणी जेका दाख़िल थी वियो आहे। हिन वक़्तु कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे ऐं अच वञ वारो जेका ही मसरूफ़ रोड आहे जंहिं ते पाणी बीठल नज़र अची रहियो आहे। बरसाति पवण बैदि ही पाणी जेका समूरी मार्केट जे रोडनि ते बीठल आहे ऐं दुकाननि जे कपनि ताईं पाणी पहुची वियो आहे। कारोबार कंदड़ वापारी सख़्तु परेशान आहिनि ऐं हू सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं वधीक बरसाति पवण जी सूरत में पाणी दुकाननि अंदरि बि दाख़िल थी वेंदो हलियो। इंतिज़ामिया के जोगा उपाउ नाहिनि वरिता। हिकु वीडियो क्लिप्स तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो इस्लामकोट शहर जी मेन मार्केट आहे, उन जा ही क्लब्स आहिनि। अॻियां हली तव्हांखे सरकारी अस्पताल वारो रोड बि ॾेखारींदासीं जेको पिणु 2 ॾींहंनि खां बंदि पियल आहे। बरसाति पवण बैदि सरकारी अस्पताल वारो जेको रोड आहे उहा प्रेस क्लब खां वठी सरकारी अस्पताल ताईं 4 ॾींहंनि खां उहो रोड बंदि आहे। उन करे हीअ सरकारी अस्पताल ॾांहुं वेंदड़ रोड आहे जितां मरीज़ जेके आहिनि बीमार आहिनि उन्हनि खे अस्पताल वञिणो पवंदो आहे। पर हीअ रोड जिते पाणी बीठल आहे ऐं इहो रोड 4 ॾींहंनि खां ईअं मुकमल बंदि आहे। प्रेस क्लब खां वठी अॻियां अस्पताल ताईं समूरे रोड ते पाणी बीठल आहे। पर नेकाली जे हवाले सां इंतिज़ामिया का जोगा उपाउ नाहिनि वरिता, जंहिं सबबु मरीज़ आहिनि थोरे मरीज़नि जा वारस आहिनि, उहे मरीज़नि खे वठी वञी अस्पताल वञण जे लाइ परेशान आहिनि ऐं 4 ॾींहंनि खां मरीज़नि अस्पताल ॾांहुं वञणु छॾे ॾिनो आहे।